नाज़रीन, हिकु हफ़्तो अॻु आदलपुर लिंक रोड तां एजाज़ ॿार खां ॾींहं ॾिठे जो 38 लख रुपया फुर ऐं ज़ख़्मी करण ख़िलाफ़ मार बिरादरी जे माण्हुनि ऐं सियासी समाजी कारकुननि पारां ए सेक्शन थाणे आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो वियो आहे। हिन वक़्तु मौजूदु आहियां धाड़े वारे हंधि। अचो त हिते मौजूदु असीं मुज़ाहिरीन सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। त हीउ जेको असांजो एसपी घोटकी आहे, इहो असांजो नाअहल आहे। इन जी नाअहली जे करे एसएचओ घोटकी जी नाअहली जे करे असांजे शहर मां हितां एजाज़ महर जे रूप में असांजे माण्हुनि को जेके वाक़िया थियनि था फुर जा ऐं मोटरसाइकिल चोरियुनि जा ऐं मंशात जा, इहे तमामु घणो तशवीशनाक आहिनि। इन जी असां भरपूर मज़म्मत कयूं था पिया ऐं पुलिस जे कारकर्दगी खे जीरो असांखे नज़र अचे पई। असां मुतालबो था कयूं IG सिंध ऐं घरू वज़ीर खां त 3 ॾींहंनि जे अंदरि जेकॾहिं एजाज़ महर जे जवाबदारनि खे गिरफ़्तार न कयो वियो ऐं रक़म वापसि न कराई वई त असां नेशनल हाईवे ते अवाम सां गॾिजी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन घोटकी पारां धरणो हणंदासीं तेसिताईं जेसिताईं SP बदिली नथो थिए, तेसिताईं जवाबदार गिरफ़्तार नथा थियनि। एजाज़ महर जा जवाबदार फौरी तौर ते गिरफ़्तार कया वञनि, उन खां फुर थियल रक़म वापसि कई वञे। एजाज़ महर हिन महिल बि जेको आहे ICU में ज़िंदगी ऐं मौत सां जंग विड़ी रहियो आहे। उनजो इलाज सरकारी जेको आहे ख़र्च ते करायो वञे ऐं ही घोटकी जी अवाम खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। 8 ॾींहं थी विया आहिनि, FIR थी वई आहे, जवाबदार नामिनेट थियो आहे। हिन महिल ताईं को बि जवाबदार पुलिस गिरफ़्तार न आहे करे सघी। जेकॾहिं गिरफ़्तार न थियो जवाबदार, फुर थियल रक़म वापसि न थी त असां SP ऑफिस जे अॻियां धरणो हणंदासीं, नेशनल हाईवे बंदि करे वेही रहंदासीं। एजाज़ महर खां 28 जनवरी ते फुर कई वई, उन खां 38 लख रुपया जेको आहे फुरिया विया ऐं उनखे 2 गोलियूं बि हयूं वयूं। जेको अॼु 5 फरवरी ताईं जेको आहे ICU वार्ड में दाख़िल आहे, उन ते पुलिस जी काई कार्रवाई न हुजणु त तव्हां सम्झी सघो था त पुलिस अहिड़े अहल न आहे जेकी CCTV फुटेज हुजण जे बावजूद बि जेको जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। असां हर प्लेटफॉर्म ते ऐं इन खां अलावा सियासी लेवल ते अगरि ॾिठो वञे त कंहिं बि सियासी MNA MPA का अहिड़ी बयान न ॾिनो आहे, को अहिड़ो मज़म्मती बयान न ॾिनो आहे जंहिंसां असांजी हौसला अफ़ज़ाई थी सघे या जंहिंसां कंहिंखे जवाबदारनि में कोई डपु पैदा थी सघे। शहर में जेका बदअमनी आहे हिन वक़्तु तमामु वधी आहे। असुल वजह इहा आहे त असां जेका SP साहिब हुजे, चाहे DSP या SHO घोटकी हुजे, हिन वक़्तु उहे नाकाम आहिनि। केतिरी बि दावा करनि पर नाकाम आहिनि। एजाज़ महर को 38 लख फुर थिया नी, हिकिड़े मसरूफ़ तरीन रोड ते थिया नी। उन खां पोइ इहा बि दावा करनि था त CCTV फुटेज बि मिलिया नी, पर अॼु 8-10 ॾींहं थी विया आहिनि। 8-10 ॾींहंनि में हिकिड़ो बि जवाबदार गिरफ़्तार न आहे कयो। एजाज़ महर खां अलावा केतिरियूं वारदात, हिकिड़ो ॾींहुं बि ख़ाली न आहे। असां त मुतालबो इहो कंदासीं त असांखे अमन खपे। एजाज़ महर जेको उन सां जेको फोरू आहिनि उहे बि गिरफ़्तार कया वञनि। एजाज़ महर खां जेका फुर थी आहे, उन जा CCTV जेके फुटेज आहिनि उहे मीडिया जी रौनक बणियल आहिनि। हर माण्हू ॾिसे थो, SSP घोटकी, SHO घोटकी, उहे ॾिसनि था। उहे माण्हू जेके जवाबदार आहिनि सरेआम घुमनि था, पर पुलिस उन्हनि सां बिट बणियल आहे। बदअमनी, दहशतगर्दी घोटकी में अरूज ते आहे, पर SSP घोटकी ऐं SHO घोटकी नाअहल आहिनि, जंहिंजे करे हिन महिल ताईं न जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि ऐं न रक़म वापसि थी आहे। मुतालबो इहो आहे त अॼु असां ही पूरो अमन एहतिजाज कयो आहे ऐं जेकॾहिं असां सां इंसाफ़ न थियो ऐं फुर थियल रक़म वापसि न थी ऐं जवाबदार गिरफ़्त न थिया त असां इन एहतिजाज जो दाइरो अञा बि वधाईंदा वेंदासीं। इहे त जवाबदार गिरफ़्तार थियनि ऐं जेकी फुर थियल रक़म आहे उहा वापसि कराई वञे, न त ॿी सूरत में अॼु एहतिजाज कयो आहे। 2 ॾींहंनि खां पोइ असां एहतिजाज कंदासीं SP ऑफिस जे अॻियां। इनशाला जेसिताईं SP खे हितां घोटकी ज़िले में न हटाईंदासीं, असांजा मुतालबा पूरा न थिया, SP ऑफिस खे न हटाईंदासीं, तेसिताईं असां SP ऑफिस जे अॻियां उथंदासीं न।